हज़रत मरकज़ सखजी रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाइनि था, पाण फरमायूं त मां हिकिड़ी किताब जो मुतालो कयो ऐं त इहा ॻाल्हि पढ़ी, ॾिसो न वालिदैन जा हुक़ूक़ कहिड़ा आहिनि। पाण फरमाइनि था मां इहा ॻाल्हि पढ़ी त पंहिंजे ॿार जो जॾहिं वालिदैन जाॾो मौजूदु हुजनि, वालिदैन उन सां गॾु हुजनि, त उन्हनि खे इहो हक़ु ई न आहे जो वालिदैन खां बग़ैर पुछा करे उहो ॻाल्हाइनि। एतिरो वालिदैन जो हक़ु आहे जो वालिदैन मौजूदु आहिनि ऐं ॿार ॻाल्हाइणु चाहे थो, पाण फरमाइनि था जेसीं ताईं वालिदैन जी इजाज़त न आहे तेसीं ताईं उहो ॿार ॻाल्हाए नथो सघे, हुनखे परमिशन ई न आहे। ऐं पाण फरमाइनि था त उन ॿार खे न पंहिंजे वालिदैन सां बराबरि में हलण जो हक़ु आहे, न उन खां आॾो हलण जो हक़ु आहे, बल्कि पाण फरमाइनि था त उहो वालिदैन सां हमेशह जॾहिं बि काॾे वञे त वालिदैन जे पोयों पोयों हले, ईअं हले जी हिकु ग़ुलाम पंहिंजे आका जे पोयों पोयों। वालिदैन जो हक़ु आहे, इहे वालिदैन जो अल्लाह ताला हक़ रखिया आहिनि, अगरि इहे असां अदा न कंदासीं न त पोइ हदीस पाक क़ुरान पाक करीम जी आयत करीम आहे, वली वालिदैक, अल्लाह ताला चए थो मुंहिंजो शुक्र अदा कयो ऐं पंहिंजे वालिदैन जो बि शुक्र अदा कयो। त तफ़सीर में अचे थो त अगरि कोई शख़्स अल्लाह ताला जो शुक्र अदा करे, पोइ ज़बानी करे, नमाज़ी करे, सदका ख़ैरात करे, अल्लाह ताला ज़िक्र अज़कार करे, माली तौर करे, अमली तौर करे, ऐं पंहिंजे वालिदैन जो शुक्र अदा नथो करे त हो अल्लाह ताला जो जेको बि शुक्र अदा कई उहो अल्लाह ताला दरबार में क़ाबिल क़बूल न आहे।